जी नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलूं खानपुर महर में बासर वडेरनि जी ॾाढ मुड़सी मिसकिन ॻोठाणनि जे ज़मीन ते कब्ज़ो करे हथियारनि जे ज़ोर ते ज़मीन ते ट्रैक्टर हलाए ॿिज पोखे छॾियो। हिन हवाले वधीक ॾिसंदासीं खानपुर महर मां नवाब अली मीरानी जी रिपोर्ट। नाज़रीन, अवां खानपुर मां लॻ बेंगुलपट मां हिकु ख़बर ॾींदा हलूं त खानपुर मां लॻ बेंगुलपट में बासर वडेरनि जी ॾाढ मुड़सी मिसकिन ॻोठाणनि जी ज़मीन ते कब्ज़ो करे हथियार जे ज़ोर ते ज़मीन में ट्रैक्टर हलाए ॿिज पोखे छॾियो। जवाबदार ख़िलाफ़ सीनियर जज मीरपुर माथुलो में केस हलंदड़ आहे। उन बावजूद हथियारबंद साण करे ज़बरदस्त ज़मीन ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया ऐं केस तां हथ खणण लाइ मौत मारे कूड़ल क़िस्म में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। मीडिया अॾो ॻोठाणनि जो एहजाज खानपुर मां लॻ सदारगढ़ जे रेगिस्तानी इलाइक़े ॻोठ बेंगुलपट जे रवासिन जमालुद्दीन मलिक, अलीसन मलिक, गुलाम सरम मलिक, ख़ालिद मलिक, कमरुद्दीन मलिक ऐं ॿिनि ॻोठाणनि अहमदाबाद जे रवासिन बासर वडेरनि हाजी इनायतुल्ला गॾाणी, ज़ाहिदुन गॾाणी, सफ़ीउल्ला गॾाणी, मोहम्मद नवाज़ गॾाणी, गुलाम अकबर गॾाणी, मीर मोहम्मद गॾाणी ऐं ॿिनि ख़िलाफ़ मीडिया अॾो खानपुर मां पहुची एहजाज कंदे दाईंदे ॿुधायो त मथे ॼाणायल बासर वडेरनि हथियारनि जे ज़ोर ते पंहिंजे साथियुनि जी मदद सां असांजी ज़मीन देह सुचारू बेंगुलपट सर्वे नंबर 551, 549, 478 ते हथियार जे ज़ोर ते कब्ज़ो करे 4 ट्रैक्टर काए फसल जो ॿिज पोखे छॾियो आहे ऐं हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। मुतासिरनि जो मीडिया खे वधीक ॿुधायो त मथे ॼाणायल ज़मीन जमालुद्दीन मलिक वल्द दिलमराद मलिक, जाड़ो मलिक वल्द दिलमराद मलिक ऐं अली हसन मलिक वल्द दिलमराद जेका असांजी 87-88 सन में खणत थियल आहे ऐं फिलीपेड आहे। 30 सालनि खां असीं आबाद करे रहिया आहियूं ऐं इलाइक़े वासियुनि खे ख़बर आहे। बासरनि जो जवाबदारनि ख़िलाफ़ सीनियर सिविल जज मीरपुर माथुलो में ज़मीन कब्ज़े जो केस हलंदड़ आहे ऐं घोटकी सेशन कोर्ट में हिरासमेंट जी पटिशन पिणु दाख़िल कराई आहे। उन जे बावजूद बासर जवाबदार साथियुनि जी पुठभराई ते असांखे केस तां हथ खणण जे लाइ मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि मां असांखे जान जो ख़तरो आहे। बासरनि जी ॾाढनि ख़िलाफ़ डीसी घोटकी, एसएसपी घोटकी, एसएचओ खानपुर मार मुख़्तियार कार खानवड़ समेत आला अख़्तियारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि ऐं तर जे चङनि मुर्शद ऐं हद जे पुलिस वटि दाऊं पिणु कयूं आहिनि। कंहिं बि असांजी दाद रसी नाहे कई। हिननि मुतासिरनि ॻोठाणनि जो वधीक चवणु हो त कब्ज़ो कयल बासर असांखे गहरा नतीजा भोगण जूं धमकियूं पिणु ॾींदा रहनि था। हिननि मुतालबो कंदे सेशन जज घोटकी, सीनियर सिविल जज मीरपुर माथुलो ऐं डीआईजी सखर, एसएसपी घोटकी, एसएचओ खानपुर मार ऐं ॿिनि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे। मथे ॼाणायल बासर वडेरनि मां असांखे जान जो ख़तरो आहे ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में असांजो एहजाज जारी रहंदो। नवाब अली मीरानी, SDN न्यूज़, खानपुर महर।